टिगड़ी भरसां सोफियाबाद ॻोठ अब्दुल हमीद महर में ॻोठाणनि राति देर सां घेरो करे हिकु ॾोहारी शख़्स खे पकड़े वरितो। टीड़ा मौक़े जो फ़ाइदो वठंदे फ़रार थी विया। पकड़ियल शख़्स पंहिंजो नालो रमज़ान वल्द मीरण ख़ान चांडियो ॿुधाए रहियो आहे। संदसि चवणु आहे त आउं ऐं मुंहिंजा टे ॿिया साथी मोर चांडियो, हीरो भील ऐं रामचंद कोहली, जेके मौक़े जो फ़ाइदो वठंदे फ़रार थी विया, असांखे मुख़ालिफ़ धुर वारनि पैसा ॾेई क़त्ल जी वारदात करण लाइ राति देर सां मुख़ालिफ़ धुर जो माण्हू कार में ॻोठ भरिसां लाहे वियो, पर ॻोठाणा सुजाॻ थी पिया ऐं घेरो करे पकड़े वरितो। हिन वधीक ॿुधायो त हिन खां अॻु बि आउं ऐं मुंहिंजा साथी मुख़्तलिफ़ चोरी जी वारदातूं करे चुका आहियूं। ॻोठाणनि मोहम्मद इस्माइल महर, सलीम महर ऐं मोहम्मद अनवर DIG में ख़ासि SSP में ख़ासि ऐं ॿियनि उस्तादनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो केस दाख़िल करे मुलविस धुरियुनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, टिगड़ी।